नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दर्स मसाइल रोज़े जे मसइलनि में अॼु पहिरियों मसइलो आहे त जेकॾहिं कोई नाबालिग रमज़ान जे ॾींहं में बालिग थी थो वञे या कोई काफ़िर रमज़ान जे ॾींहं में मुस्लमान थी थो वञे त ॾींहं जो उनखे खाइणु पीअणु दुरुस्त न आहे, सही न आहे। जेकर कुझु खाधई पीतई त नओ मुस्लिम ऐं इन नओ बालिग ते उन ॾींहं जी क़ज़ा लाज़िम न थींदी। ॿियो मसइलो आहे जेकर कोई नाबालिग ज़वाल खां पहिरियों बालिग थी वियो ऐं उन वक़्त ताईं उन कुझु खाधो पीतो बि न आहे ऐं रोज़े जी नियत करे थो त उन्हनि जो रोज़ो दुरुस्त थी वेंदो। टियों मसइलो आहे त रोज़े जी हालत में बाम लॻाइणु जाइज़ आहे। चौथों मसइलो आहे त जॾहिं ॿार में रोज़े रखण जी ताक़त हुजे त उनखे रोज़े रखण जो हुकुम कयो वञे। जॾहिं ॿार खे रोज़े रखण सां कोई नुक़सानु नथो थिए, का तकलीफ़ नथी थिए त उनखे रोज़े रखण जो हुकुम कजे। जेकर उनखे तकलीफ़ थिए थी, उनखे नुक़सानु थिए थो त पोइ उनखे रोज़े रखण जो हुकुम न कजे। जॾहिं ॿार उन जी उमिरि 10 सालनि जी थी वञे, उन में तहमुल ऐं बर्दाश्त जी क़ुवत अची वञे, रोज़े रखण जो उनखे ताक़ीद कजे। ऐं अहिड़े नमूने सां जेकॾहिं नाबालिग ॿार रोज़ो रखी करे भञी थो छॾे त उन जी क़ज़ा रखाइणु ज़रूरी न आहे। ऐं 7 साल जे ॿार खे निमाज़ ऐं रोज़े जो हुकुम कयो वञे ऐं 10 साल जे उमिरि जे ॿार खे ताक़ीदी हुकुम कजे ऐं उनखे तंबीह कजे ताकि उन में इहे आदात पैदा थियनि। रमज़ान में ॿारनि खे तहसील इल्म जी महिनत घटि वठिजे, रोज़ो, निमाज़, तिलावत वग़ैरह जो उनखे आदी बणाइजे ताकि अॻिते हली उहे महिनती थी उहे मुतक़ी ऐं परहेज़गार थी वञनि। आख़िरी मसइलो आहे जेकर ॿार मालिक निसाब आहे ऐं उन जो वली उन जे तरफ़ां सदक़तुल फ़ितर अदा नथो करे त उन ॿार ते बालिग थियण खां पोइ पंहिंजे तरफ़ां सदका फ़ितर अदा करणु लाज़िम थी पवंदो। अल्लाह ताला असांखे दीन मतीन शरीयत मुतहरा जा मसाइल सम्झी सिखी करे उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।